ज़माने में वॾा वॾा मल्हनि जा मुक़ाबला थींदा हुया पूरे पाकिस्तान में, बल्कि सिंध में। असांजे सिंध में हिकु मुक़ाबलो थियो मल्हनि जो, हिकु पंजाब जो मल्ह हुयो, ॿियो सिंध जो मल्ह हुयो। तमामु बहितरीनु ऐं वॾो मुक़ाबलो हुयो ऐं उन मुक़ाबले में वॾा वॾा माण्हू जेके इलाइक़े जा हुया उन्हनि खे बि दावत ॾिनी वई ऐं जलाल चांडे खे बि इन प्रोग्राम में ऐं इन फंक्शन में दावत ॾिनी वई। जॾहिं जलाल चांडे उते आयो, जलाल चांडे खे ख़बर पई त भाउ पंजाब जो मल्ह ऐं सिंध जो मल्ह पाण में मुक़ाबलो आहे, त पोइ जलाल चांडे उन मल्हनि में हिकु शर्त रखियो ऐं उन्हनि खे इनाम ॾियण जो फ़ैसिलो कयो। जलाल चांडे चयो जेको शख़्स खटींदो हिन मल्ह में उन खे हिकु मोटर साइकिल वठी ॾिबी, बल्कि ईअं सम्झो उन खे हिकु मोटर साइकिल नई सीटी वठी ॾिबी, ऐं जेको शख़्स हारींदो हिननि में त उन शख़्स खे बोस्कीअ जो पटको ॾिनो वेंदो। दोस्तो, इहे ॿई शयूं उन टाइम में तमामु घणियूं क़ीमतियूं हुयूं ऐं नायाबु शयूं हुयूं। सस्ताई जो दौरु हुयो, माण्हुनि वटि इहे शयूं तमामु घटि ॾिसण में ईंदियूं हुयूं, हिकु गाॾी ऐं ॿिए नंबर ते बोस्कीअ जो पटको। त दोस्तो, जलाल चांडे खे बि दावत मिली। जलाल चांडियो मल्ह ॾिसण जो तमामु घणो शौक़ीनु हूंदो हुयो ऐं जलाल चांडे खे पूरे पाकिस्तान में किथे बि मेला हूंदा हुया त पोइ जलाल चांडियो ॻाइण जे लाइ उते वेंदो हुयो, त मल्हनि जो मुक़ाबलो लाज़मी जलाल चांडियो वञी ॾिसंदो हुयो। त दोस्तो, इहो मल्ह जॾहिं शुरू थिया त मल्हनि में पंजाब जो मल्ह जेको आहे सो उहो हारे वियो, सिंध जो मल्ह खटे वियो ऐं सिंध वारे मल्ह खे जेको आहे सो मोटर साइकिल जलाल चांडे पंहिंजे वाइदे जे मुताबिक़ इनाम में ॾिनी। ऐं उन खां अलावा उन खे ॿिया त खोड़ जेके शख़्स वेठा हुया उन मल्हनि में त हार विधऊं उन खे पैसनि जा, अजरक, टोपियूं ऐं ॿियूं शयूं उन मल्ह खे तमामु घणियूं मिलियूं। लेकिन मोटर साइकिल बि जेको आहे सो जलाल चांडे उन खे वठी ॾिनो। जेको पंजाब जो मल्ह हुयो उन खे जलाल चांडियो हिकु बहितरीनु क़िस्म जो बोस्कीअ जो पटको ॾिनो ऐं उन खे कुझु पैसा बि ॾिना, छाजे करे जो सिंध में उहो मल्ह महिमान थी आयो हुयो। इन जे करे जलाल चांडियो महिमान नवाज़ बि हुयो ऐं जलाल चांडियो तमामु घणो जेके सिंध जा आर्टिस्टनि ऐं फ़नकारनि ऐं कंहिं बि जेको आहे सो प्रोग्राम सां तालुक़ु रखनि था त उन्हनि जी तमामु घणी इज़त बि कंदो हुयो। पंजाब जे मल्ह खे जेको आहे जलाल चांडे बोस्कीअ जो पटको बि ॾिनो ऐं जेको आहे सो जलाल चांडे कुझु पैसा बि उन खे ॾिना, छाजे करे जो जलाल चांडियो महिमान नवाज़ हुयो ऐं जलाल चांडियो क़दुरु कंदो हुयो। जलाल चांडे खे कंहिं बि मेले में दावत मिलंदी हुई त जलाल चांडियो वेंदो हलियो, लेकिन जलाल चांडियो जॾहिं बि कंहिं मेले में वेंदो हुयो या मलाखड़े में वेंदो हुयो त हज़ारनि जे तादाद में मलाखड़ो ॾिसणु घटि जलाल चांडे खे माण्हू ॾिसण लाइ तमामु घणा पुॼी वेंदा हुया ऐं जलाल चांडे सां मिलण ऐं जलाल चांडे सां कचहरी करण जे लाइ माण्हू सिकंदा हुया। त वॾी महिरबानी, मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त।